ख़बर शामिल कयूं पिया मलीर खां। हाल कराची मामा दुर्ममंद यादगार फ्लड लाइट फुटबॉल टूर्नामेंट ज़ेर एहतमाम। इंटर स्पोर्ट फुटबॉल क्लब ऐं उमर स्टार फुटबॉल क्लब जी फाइनल हेठि मेज़बान क्लब दुर्ममंद मेमोरियल ऐं मेहमान क्लब गुलज़ार मेमोरियल विच में फाइनल मैच खेलियो वियो, जंहिंमें मेहमानी ख़ासि तक जे MPA राजा अब्दुर्रज़ाक बलोच, PP मलीर जे सदर फ़तेह महमद बलोच, मलीर फुटबॉल एसोसिएशन अख्तियार दुर्ममंद, समाजी अगवान अब्दुल गफ़ार बलोच, मोहम्मद अनवर बलोच, गुलाम नबी बलोच, बाबा फौजी फ़कीर महमद, मास्टर मोहम्मद हसन बलोच, फरीद अजीज़, ज़फ़र उस्मान, नवीद हेड बलोच समेत मलीर ज़िले के मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां शौक़ीननि तौरु रांदीगरनि वॾे अंग में शिरकत कई। हाल कराची मामा दुर्ममंद यादगार फ्लड लाइट फुटबॉल टूर्नामेंट जो फाइनल पहिरीं रमज़ान मुबारक खां शुरू थियो, जेको 3 अप्रैल ताईं जारी रहियो, जंहिंमें कराची मलीर सां लाॻापियल टीमुनि भरपूर नमूने हिसो वरितो। सख़्त मुक़ाबले खां पोइ दुर्ममंद मेमोरियल टीम गुलज़ार मेमोरियल खे शिकस्त ॾेई कामयाबी माने वरिती। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे MPA राजा अब्दुर्रज़ाक मास्टर मोहम्मद हसन बलोच ऐं ॿियनि चयो त रांदियूं मुआशरे लाइ सुठो सवण आहे, जंहिंखे हथी वठाइण जी ज़रूरत आहे। हुननि चयो त रांदियुनि सां नौजवान मंशात जहिड़ी लानत खां बची सघनि था, रांदियुनि ज़रिए पंहिंजे मुल्क क़ौम जो नालो रोशन करे सघिजे थो। रिपोर्ट कराए मुश्ताक कपूर।